लाड़काने में पीपी शहीद भुट्टो अगवाण के भाईटे के फौत थियण दौरान वञे ड्राह ऐं डॉक्टरनि ते तशद्दुद करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां ॿिए ॾींहुं बि कमछल हड़ताल करण सबबि डोराहन इलाइक़नि तोड़े आसपास के ॻोठनि मां आयल मरीज़ बग़ैर इलाज जे वापसि वञण ते मजबूर थी विया आहिनि। यंग डॉक्टर्स एसोसिएशन के अगवान डॉक्टर फजल कादिर खोसो, डॉक्टर इरशाद मुकेरी, डॉक्टर राजा लाखिर, डॉक्टर फहीम खुश्क समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि 3 ॾींहं अॻु नांग जे कखण सबबि फौत थियल नारी जे वारसनि डॉक्टरनि मथां तशद्दुद करे इलाज न करण जा इल्ज़ाम मढ़िया आहिनि। हुननि चयो त असां वटि रोज़ानो हज़ारे मरीज़ अचनि था जिन खे असीं इलाज फराहम कयूं था। ज़िंदगी ऐं मौत रब पाक जे हथनि में आहे। हुननि चयो त अस्पताल में जेको बि मरीज़ फौत थिए थो उन जा इल्ज़ाम डॉक्टरनि ते हणी तशद्दुद कयो वञे थो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त ज़िला इंतज़ामिया हिन वक़्त ताईं असांजो जाइज़ सिक्योरिटी ॾियण वारो जाइज़ मुतालबो हल नाहे करे सघी। हुननि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं असांखे सिक्योरिटी फराहम न कई वई त अणॼातल मुदे ताईं मुकमल हड़ताल करे वेंदासीं।